नाज़िनवा खे ॿुधाईंदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाजी रैली कढी वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे प्रेम सागर। कोट गुलाम मोहम्मद मंशियात का इनकार करियो, ज़िंदगी से प्यार करियो जे अनवान हेठ लियाकत चौक का प्रेस क्लब ताईं अब्दुल सत्तार खास किली, डामरोमल, मौलवी अब्दुर्रहीम, सद्दाम खास किली की अगवानी में मंशियात बंद कराइण खिलाफ़ समय माण्हुनि एहतजाजी रैली कढी कैंप लगाई वई। मंशियात बंद थियण ताईं कैंप में एहतजाज जारी रहंदो। जॾहिं त शहरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मंशियात जे साथारनि जे ख़िलाफ़ आहे त खुदारा असांजे तालके जे अंदरि मंशियात के बंद कराए नौजवान नस्ल की ज़िंदगी सां खेॾणु बंद कयो वञे। असां हुकूमत वक़्त हाई कोर्ट सिंध ऐं सुप्रीम कोर्ट सिंध जे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के चीफ जस्टिस साहब के गुज़ारिश करूँ था त खुदारा जमसाबाद के अंदर कोट गुलाम मोहम्मद के अंदर मंशियात बंद कराए नौजवान नस्ल के तबाही का बचायो वञे। सीएम सिंध के IG सिंध के कंप्लेन कंदोसि, महिरबानी करे असांजे ज़िले में ही मंशियात फ्लोज बंद कई वञे। नशे वारी शयूं जेके शराब चर्च तमाम जाम असांजे कोट गुलाम मोहम्मद में हली रहियो आहे। असीं जेसिताईं ये बंद न थींदो तेसिताईं असांजी मुहिम चालू हूंदी। सुप्रीम कोर्ट से नोटिस निकल चुका है इसका, सुप्रीम कोर्ट से ये मंशियात के अंदर आ चुकी है और गैर कानूनी है। इस हिसाब से SHO के इसको बंद करवाने में हमारा भरपूर साथ दें। अवां शहरीन जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त गुटको, चर्स, आफ़ीम 2 सालनि अंदरि 50 खां वधीक नौजवाननि जूं हयातियूं गिड़काए चुको आहे। कैमरामैन टीम सां गॾु प्रेम सागर, आवाज़ टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।